जियोगे, मरोगे और जदोजहद करोगे, ईमान से करोगे, खुदा की कसम करोगे। आपके रूह में, आपके जिस्म में, आपके बुत में मैं खड़ा। आगा साहब शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो जमण ॾींहुं था उन ॾींहुं कीअं ॾिसो ऐं उन जी कहिड़े ख़िदमत खे तव्हां कीअं ॾिसो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरियों मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां, तव्हां आया हो हिते सभु दोस्त। ऐं अॼु बाक़ाइदा असां शहीद भुट्टे जे सालगिरह जे मौक़े ते इहो चवणु चाहींदुमि त उहो भुट्टो साहिबु जेको हो उहो सिर्फ़ु पाकिस्तान जो लीडर न हो, उहो सॼे दुनिया जो मञियल लीडर हो, जंहिंजी जेतिरी बि असां तारीफ़ कयूं घटि आहे। त अॼु असांजा सभु पंहिंजे तालके जा जेके बि आहिनि वर्कर ॾिठव तव्हां पाण, जियाला वर्कर उहिदेदार सुठी उन्हनि अचे शमूलियत कई, हिते अचे असां सां गॾिजी केक कटियोसीं। ऐं बाक़ी हाणे भुट्टे साहिब बि असां छा हुन में चईंदा, सभिनी दुनिया खे ख़बर आहे कहिड़ी हैसियत हुई उन्हनि जी। अलाह साईं उन्हनि जा दर्जात बुलंद करे, बसि असांजो इहो ई आहे भुट्टे साहिब जे लाइ। एशिया जो अज़ीम लीडर शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो जे 93 सालगिरह जो ॼमण ॾींहुं आहे, उहो कोर्ट दौरान जेको केक काटे वियो आहे उन ॾींहं खे तव्हां कीअं था ॾिसो ऐं जेको उन कयल ख़िदमत खे तव्हां कीअं था ॾिसो। शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो साहिबु हिकु अज़ीम लीडर हो, हिकु अज़ीम हस्ती हुई ऐं पाकिस्तान जी तारीख़ आहे अणमिटजंदड़ तारीख़, जेका कॾहिं बि जेसि ताईं इहा दुनिया रहंदी इंशाअल्लाह ताला भुट्टे साहिब जो नालो रहंदो। हुन हिन ग़रीब माण्हुनि खे, मज़दूरनि खे ॻाल्हाइणु सेखारियो, हुन पाकिस्तान में अवामी सियासत करणु सेखारी ऐं हुनजो जेको नज़रियो, फ़िकिर, सोच आहे उहो अॼु बि पूरी दुनिया में मशहूरु आहे। ऐं पाकिस्तान जी सियासत जेका आहे भुट्टे साहिब जे नाले खां शुरू थी थिए ऐं भुट्टे साहिब जे नाले ते ख़तमु थी थिए। अॼु हुनजी 93 जेका सालगिरह आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां हर दफ़े हमेशह जीअं आगा सिराज खान दुरानी साहिब जे हुकुम ते असीं हुनजो सालगिरह मल्हाईंदा आहियूं। अॼु 93 ॾींहं ते कोट दुरानी गढ़ियासीन में असीं पंहिंजे शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो खे ख़राज अक़ीदत पेश कयोसीं ऐं उनजो बर्थडे जो केक कटियोसीं। पूरे तालके मां वर्कर, उहिदेदार ऐं जेके मोहबत कंदा शहीद भुट्टो सां, उहे सभु हिते हाज़ुर थिया ऐं केक कटियोसीं। ऐं उनखां पोइ असां उनजो वचन कयोसीं त शहीद जुल्फ़िकार जो जेको भुट्टे साहिब जो हक़ीक़ी जेको फ़लसफ़ो आहे, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जो हक़ीक़ी जेको फ़लसफ़ो आहे उनखे अॻिते वधाईंदासीं। ऐं उनजो जेको पोइ लॻो आगा सिराज खान दुरानी साहिब जेको हक़ीक़ी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जो पोइ लॻो आहे, जानिसार आहे, शहीद भुट्टे जो हक़ीक़ी नुमाइंदो आहे। असांखे उनजो हुकुम हूंदो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके बि ॾींहं आहिनि उहे असां सेलिब्रेट कंदा आहियूं ऐं असां पंहिंजे क़यादत सां इहो वचन था कयूं त शहीद जुल्फ़िकार भुट्टो साहिब जो जेको फ़लसफ़ो आहे ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जे फ़लसफ़े खे अॻिते वधिली अवाम जी ऐं हिन मुल्क जी ख़िदमत कंदासीं। एशिया जा अज़ीम लीडर शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो जो ॼमण ॾींहुं आहे, उहो जेको कोर्ट दौरान ते हुन केक काटियो आहे, तव्हां कीअं ॾिसो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त जेको एशिया जो वॾे में वॾो अज़ीम लीडर हुयो, पीपल्स पार्टी जो बानी शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो हिकु निडर ऐं सिंधी लीडर हुयो जेको जंहिं कॾहिं बि जाबिर अॻियां, ज़ालिम अॻियां कोन झुकियो। आउं नंढड़ी उमिरि में जर्नलिस्ट आहियां, पर जेतिरे क़दुरु हुनजी असां ॾिठोसीं त शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो जहिड़ा अज़ीम लीडर क़िस्मत सां जनम वठंदा आहिनि। छो त शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो जी 93 सालगिरह आहे ऐं उन 93 सालगिरह जो केक 5 जनवरी ते बाक़ाइदगीअ सां कोट दुरानीअ में आगा सिराज खान दुरानी हिकिड़ो पुरवकार तक़रीब कोठाए हिते जेको आहे सो केक जेको आहे सो कारकुननि खे खाराईंदो आहे। शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो असांजे विच में न आहे। उनखां शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो जे शहादत खां बाद में उनजी न्याणी जेका अज़ीम पहिरीं वज़ीर आज़म हुई शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा, उनखे बि ज़ालिमनि असांखां जुदा करे छॾियो, पर हूअ असां सां रूहानी लेवल ते गॾु आहे। अॼु उन क़ाइदनि खे जेको आहे सो भेटा पेश करण जे लाइ ही के गॾिजाणी कोठाई वई आहे, जंहिंमें केक खारायो वियो आहे। असां उन जे क़ुर्बानीनि खे कॾहिं बि विसारींदासीं कोन। अज़ीम लीडर शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो जे 93 सालगिरह जो जेको कोर्ट दौरान काटे वियो आहे, उन कयल ख़िदमत खे तव्हां कीअं ॾिसो ऐं हिन ॾींहं खे तव्हां कीअं
जीअं त अॼु असांजे शहीद जमहूरियत जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जी सालगिरह हुई, जेके हिते केक काटियो वियो तव्हां ॾिठो। असां हुन जी जमहूरियत खे ईअं सम्झूं था त जीअं हुन पूरे पाकिस्तान में हिकिड़ी जमहूरियत ॾिनी ऐं रोटी कपिड़ा और मकान जो नारो हयो, जेको हर ग़रीब खे मिलियो। जमहूरियत हुन ॾिनी ऐं हुन जेको हुयो त फ़ख्र एशिया जो वॾो लीडर हुयो, हिन दुनिया खे जेको ॾिनो अज़ीम, माना हिन जेको कहानी ॾिनी उहा अॼु ॾींहं ताईं दोहराई वञे थी। इंडिया में वियो, हर मुल्क में वियो, ऐं भुट्टे साहिब जा उते जेके लेक्चर ॾिना विया उहे सॼे दुनिया खे यादि आहिनि। ऐं उन जी न्याणी जेकी आहे त शहीद राणी असांखे ॾिनई, अज़ीम लीडर, उनखे जेको आहे त पहुचायो मथे, ऐं हूअ असांजी उन ते पंहिंजे पीउ जे नक्श क़दम ते हली ऐं जमहूरियत आंदई असांखे। जेको आहे त भुट्टे साहिब फ़ख्र एशिया हुयो, दुनिया में असांजो वॾो लीडर हुयो। अॼु असां हिते कोट दुरानीअ ते उन जी सालगिरह मल्हाए रहिया आहियूं ऐं हमेशह मल्हाए रहंदासीं। जीए भुट्टो सदा जी। एटमी ताक़त ॾिनई, हा, स्टील मिल ॾिनई, एटमी ताक़त ॾिनई, एटम बम ॾिनई। हिते असांखे भुट्टे साहिब, असां उन जी कहिड़ी तारीफ़ कयूं, कहिड़ी करे था छॾियूं। पाकिस्तान जो असांजो महबूब लीडर हुयो, जेको हुन असांखे हिते फ़ख्र एशिया, असां हुनखे छा चऊं, पर हुनखे शहादत मिली ऐं असांखे उहो यादि आहे ॾींहुं जेको भुट्टो साहिबु शहीद थियो। असां उन जे हर ॾींहं खे मल्हाईंदा रहंदासीं। जी भुट्टो एशिया अज़ीम लीडर शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो 94 सालगिरह जो ॾींहुं आहे, जेको कोट दुरानी में केक काटियो वियो उन ॾींहं खे तव्हां। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरियां त मां सिंध दिलक न्यूज़ जो शुक्रगुज़ार आहियां जो हिननि असांखे कवरेज ॾियनि था। असां हिते कोट दुरानी ते शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जी 93 सालगिरह मल्हायूं था। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जेका पाकिस्तान लाइ क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि उहे मिसाल क़ाइमु आहिनि। सभ खां पहिरियां त अॼु असां हिते जेको पाण वेही ॻाल्हायूं था, लोगो ते ॻाल्हाइण जो मौक़ो असांखे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जन जे मौक़ो मिलियो आहे। ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब पाकिस्तान खे बचाइण लाइ जेको एटम बम तयारु कयो, उहो बि पाकिस्तान लाइ हिकिड़ो वॾो तोहफ़ो आहे जेको अॼु बि असांखे कमु अचे थो। असांखे इलाही ख़ुशी आहे 93 सालगिरह आहे साईं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जन जी कोट दुरानी ते मल्हाई वई आहे। अगरि राज खान दुरानी साहिब जन जे हुकुम मूजिबि स्पीकर सिंध असेंबली आहिनि, इंशाल्लाह हर साल 20 सालगिरह मल्हाई वेंदी। असां हर मोड़ ते गॾु आहियूं पीपल्स पार्टी जी हेल्प प्लेटफॉर्म ते। अज़ीम लीडर शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो जन्म ॾींहुं आहे, तव्हां उन ॾींहुं कीअं था ॾिसो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। अॼु भुट्टे साहिब जी सालगिरह, उन शख़्सियत जी सालगिरह जंहिं पूरे दुनिया खे ज़बान ॾिनी, जंहिं ग़रीब खे आवाज़ ॾिनो, जंहिं ग़रीब जे हक़ लाइ लड़ियो, जंहिं पूरे असांखे आम माण्हूअ खे अॼु एतिरो कुझु ॻाल्हाइण ॾिनो जो अॼु तव्हां मीडिया जे अॻियां बि ॻाल्हाए थो। इहो कुल ज़ुल्फ़िकार भुट्टे जो ई कमाल आहे। हे कुल उन्हीअ जी शइ आहे जंहिं ॾिनी। हू अज़ीम लीडर हो जंहिं असांखे आइन ॾिनो, जंहिं असांखे पूरो पाकिस्तान जी हर सियासी पहलूअ ते कमु कयो। अॼु ॾींहं ताईं जंहिं बेनज़ीर जहिड़ी शहीद पंहिंजी न्याणी अता कई, पंहिंजा पुट अता कया, हो उहो अज़ीम लीडर आहे जंहिंजी हिकिड़ी सालगिरह छा आहे, पर असां जॾहिं बि सालगिरह मल्हाईंदा आहियूं त असांजे अॻियां भुट्टो साहिबु अची बीहंदो आहे, हुनजो नक्श क़दम अची बीहंदो आहे, हुनजी कारकर्दगी बीहंदी आहे। अहिड़ा अज़ीम लीडर दुनिया में पैदा ई न थियणा आहिनि, न थींदा आहिनि। महिरबानी। अॼु असांजो शहीद बानी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वरसी आहे ऐं एशिया पर सॼी दुनिया जो अज़ीम असांजो शहीद लीडर हुयो। उनजी वरसी असां पंहिंजे क़ाइद शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी विरासत तौर ते अॼु असां कोट दुरानीअ में पंहिंजी ख़ुशी ऐं जोश ऐं विलविले सां मल्हाए रहिया आहियूं ऐं आईंदा बि इहा असां वरसी मल्हाईंदा रहंदासीं। ऐं असांखे वॾी ख़ुशी आहे जो असां अॼु कोट दुरानी में सभु दोस्त वर्कर हमदर्द सभु कठे थी इहा वरसी मल्हाए रहिया आहियूं। महिरबानी। असांजो क़ाइद, असांजो लीडर शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिबु, उन जी तारीफ़ त खुटण जी न एतिरी तारीफ़ आहे जो असांखे एतिरा अल्फाज़ ई न आहिनि जो उनजी असां तारीफ़ करे सघूं। उन पाकिस्तान लाइ एटमी बम ठारायो, उन खां अलावा केतिरा ई उन क़दम माना इंतिहाई माना हुन कम कया पंहिंजे मुल्क लाइ, पंहिंजे सिंध जे लाइ। असां हाणे अॼु उन जी 93 वरसी आहे, असां उन ख़ुशीअ सां सभु हे वर्कर जियाला सभु गॾु थिया आहियूं। आगा सिराज खान दुरानी साहिब बंगले ते हे सभु असां ख़ुशीअ जी लहर अॼु इंशाअल्लाह हाणे सालगिरह जो केक काटियूं था। सभिनी जे लाइ इहो असांजी ख़ुशीअ जो इहो ॾींहुं आहे, असां ख़ुशी मल्हायूं था।
एशिया जा अज़ीम लीडर शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 93 सालगिरह आहे उन ॾींहं खे तव्हां कीअं था ॾिसो ऐं जेको केक काटियो वियो आहे कोट दुरानी में उन बारे में वॾी महिरबानी। अॼु क़ाइद शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी 93वीं वरसी जे मौक़े ते असां इंतिहाई पाण खे ख़ुशि महसूसु था कयूं त अज़ीम क़ाइद जी अज़ीम असां वरसी पंहिंजो सालगिरह जेको आहे सेलिब्रेट करे रहिया आहियूं कोट दुरानी ते। कोट दुरानी में पंहिंजो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो असुल ही जेको आहे ॿियो घर आहे। गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो ऐं गड़ी यासीन शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो ही ॿियो घर आहे। अॼु असां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी 93वीं वरसी मल्हाइण जे मौक़े ते इंतिहाई ख़ुशि आहियूं ऐं असां पाण खे तमामु जेको आहे अॼु ख़ुशियुनि में महसूसु था कयूं। तमामु वॾी महिरबानी। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब पंहिंजो अज़ीम मञल लीडर हो जंहिंजी अॼु सालगिरह मल्हाई पई वञे, जंहिं इस्लामी सरबराह कॉन्फ्रेंस असांजे पाकिस्तान में कई, उन जो चेयरमैन थियो। एटमी बम एटमी ताक़त असां वटि आई, पाकिस्तान जो आइन मंज़ूर कराई 73 जो आइन, जंहिंमें सभिनी पार्टियुनि जे सरबराहनि सयूं कयूं, मुल्क खे आइन ॾिनो। उन खां पोइ भुट्टे साहब जेको पंहिंजो किताबु लिखियो आहे माय डियर हिस्ट बेनज़ीर साहिबा लाइ, उन में पैगाम ॾिनो अथई त तुंहिंजी जन्नत जेका आहे माउ जे क़दमनि हेठि आहे, पर अवाम वारी जन्नत इक़्तिदार में आहे। अवाम सां सही हलंदो तव्हांखे इक़्तिदार बि मिलंदो, इहो अवाम तव्हांखे ऐवान ते पहुचाईंदो। अॼु हिन महिल ताईं 47 साल मां खां गुज़री विया आहिनि भुट्टे साहिब जी शहादत खे जी शहादत खे, त अॼु बि भुट्टो दिलनि में मौजूदु आहे। जेको माण्हू आहे सुबुह जीए भुट्टो। महिरबानी। एशिया जा अज़ीम लीडर शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 93 सालगिरह जो ॾींहुं आहे कोट दुरानी में केक कटे थो वञे, उन ॾींहं खे तव्हां कीअं था ॾिसो ऐं उन अकेले ख़िदमत तव्हां कीअं ॾिसो? 93 सालगिरह शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब जी आहे। माण्हुनि में उहो ई जुस्तजू, उहो ई जज़्बो, उहो ई जोश आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहब जूं जेके माण्हुनि खे ॻाल्हाइण, ग़रीब माण्हुनि खे सघ ॾिनई ऐं माण्हुनि खे जेके उन्हनि उन टाइम में जेके रोज़गार जा मौक़ा, जीअं तव्हां ॾिसो स्टील मिल जो हिकिड़ो सिंध जे लाइ, सिंध जे माण्हुनि जे लाइ, हिन मुल्क जे लाइ, पर ईअं सम्झो दुनिया जे लाइ हिकिड़ो वॾो तोहफ़ो हुयो। उन खां पोइ तव्हां ॾिसो ग़रीब माण्हुनि जे लाइ रोज़गार जा उन केतिरा ई मौक़ा उन टाइम में कढिया। इन जेके पार्टी उन ई शइ सां इन ग़रीब माण्हुनि जी जेका हिमत अफ़ज़ाई थी वई शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबु आहे, उन प्रोग्राम खे खणी अॻिते हली उन जज़्बे ऐं जोश सां माण्हू अञा ताईं पीपल्स पार्टीअ जे हिकिड़ी तमामु ज़बरदस्त पंहिंजे जिस्म जान सां, हिकिड़ी पार्टी न पर पंहिंजी जिस्म ऐं जान सम्झनि था। हिन वक़्तु जीअं हाणे शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टे साहिब जो असांजे पार्टी जो अॻुवाण सरवाणो जेको कुझु चइजे हिकिड़ो आलमी लीडर हुयो, अॼु केक काटे वियो कोट दुरानी ते। पूरे तालके जा वर्कर, पूरे तालके जा उहिदेदार आगा शुजाउद्दीन ख़ान दुरानी साहब जे क़यादत में उनखे ख़िराज जी तहसील पेश कयो वियो हुयो। इहो ई इंशाअल्लाह वलवलो, उहो ई जज़्बो, उहो ई जोश हिन तालके जे अवाम में कोट दुरानी जे फ़र्दनि में आहे ऐं असां कोट दुरानी वारनि सां गॾु आहियूं, आगा साहब सां गॾु आहियूं, सिराज ख़ान सां गॾु आहियूं, मोसी ख़ान सां गॾु आहियूं। असां बिल्कुलु इन ई पीपल्स पार्टी जी आगा साहब जन ख़िदमत कनि था, हू लीडर आहिनि, असां हुनजे पोइते आहियूं। शहीद ज़ुल्फ़िकार अली ख़ान जी क़यादत, ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहब जी हिकिड़ी पार्टी जी अॼु जी क़यादत क़ाइद आहे असांजो। जीअं हू पंहिंजे क़ाइद जे लाइ आगा साहब जन वलवले सां, जोश जज़्बे सां अचनि था, तीअं असां बि वर्कर जेके बि आहियूं, उहिदेदार जेके बि दोस्त आहियूं, असां क़ाइद खे सलाम पेश करण लाइ गड़ी यासीन में गॾु थी पंहिंजे शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टे साहब जी सालगिरह जो केक काट कयो आहे। ऐं जीए भुट्टो सदा जीए, जीए शहीद राणी सदा जीए। एशिया जा अज़ीम लीडर शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे 93 सालगिरह जो ॾींहुं आहे, तव्हां ईअं कीअं था ॾिसो ऐं उन कहिड़े ख़िदमत खे तव्हां कीअं था ॾिसो? जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब तमामु वॾो पाकिस्तान जो न पर सॼी दुनिया जो अज़ीम लीडर हो, जंहिंजूं क़ुर्बानियूं एतिरियूं आहिनि असांजे मथां जो ईअं को बि अज़ीम लीडर वज़ीर आज़म कंहिंजूं क़ुर्बानियूं न ॾेई सघे। असांजे वज़ीर आज़म पंहिंजो असांजे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब असांखे एटम बम ॾिनो। उन जी काफ़ी सारियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके तमामु हुन सुठे नमूने सां पेश कयूं आहिनि, जंहिंजो
असां ज़िक्र अलाए कहिड़ी वॾियुनि वॾियुनि ॻाल्हियुनि सां कयूं तॾहिं बि नथा करे सघूं। भुट्टे साहिबु अहिड़ो अज़ीम लीडर पैदा न थियणो आहे, न थींदो ई। अॼु कोट दुरानीअ ते भुट्टे साहिब जी वरसीअ जो प्रोग्राम हुयो, जिते जियाला वर्कर ऐं पंहिंजो पाड़े जा जेके बि तालुके जा अवाम आहे सभु गॾु हुयो ऐं इहो साबित करे ॾेखारियो त असां हिन दुरानी ख़ानदान साबित करे ॾेखारियो त अॼु हिते असांजे कोट दुरानीअ ते जेको केक कटियो वियो आहे उहो आगा साहब जे निगरानीअ में कटियो वियो आहे, आगा शुजा ख़ान जी निगरानीअ में कटियो वियो आहे। असां उन्हनि जा बि निहायत शुक्रगुज़ार आहियूं आगा साहब जा, जंहिं हिते हीउ प्रोग्राम रखियो आहे। जीए भुट्टो, जीए आगा सिराज दुरानी। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।